नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं। सदारती अवार्ड याफ़्ता सिंधी लोक गुलकार अलन फ़कीर खे पंहिंजे मदहनि खां जुदा थी 19 साल गुज़री विया आहिनि, पर संदसि आवाज़ जो जादू अॼु बि बरक़रार आहे। सूफ़ियाणे कलामनि खे तंबूरे जी साज़ ते पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ सां पेश कंदड़ अलन फ़कीर सिंध जे ज़िले जामशोरो जे ॻोठ आमरी में 1932 ईस्वी में पैदा थियो। अलन फ़कीर सूफ़ियाणा कलाम ॻाए शोहरत हासिल कई। हिन जे ॻाइण जो हिकु मुनफ़रिद अंदाज़ हूंदो हो। संदसि ॻाइण जो हिकु फल्स सूफ़ियाना इश्क हुजण सबबि हिन माण्हुनि जे दिलनि में जॻह ठाहे वरिती ऐं रवायती लोकनि गाननि खे हिकु अंदाज़ में बख़्शियो। अलन फ़कीर घणो करे सिंधी ज़ुबान में गुलकारी कई, पर उर्दू ज़ुबान में हिन जो ॻायल गीत तेरे इश्क में जो भी डूब गया खेसि घणो मशहूर करे छॾियो। उन खां अलावा हिन जी ख़ूबसूरत आवाज़ में ॻायल मिली गीत इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया घणो मशहूर थियो, जेको अॼु बि योम आज़ादी जे ॾींहं ते ॻायो वेंदो आहे। अलन फ़कीर खे सदर जनरल ज़िया उल हक़ 1980 में सदारती अवार्ड सां नवाज़ियो। उन खां अलावा खेसि शाह लतीफ़ अवार्ड, शहबाज़ लतीफ़ ऐं कंदकोट अवार्ड सां बि नवाज़ियो वियो। अलन फ़कीर बीमारी वॻे 4 जुलाई 2000 ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, पर संदसि मौसीक़ी जो फन अॼु बि दुनिया यादि कंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।